वग़ैरह PSCGS वेटिंग कैंडिडेट्स अॼु असांजे मुख़्तलिफ़ पूरी सिंध में मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे अॼु असां पंहिंजे ज़िले कंबर शदाकोट में प्रेस कॉन्फ्रेंस मुनक़िद कई आहे। ऐं पहिरें भेरे जेका सिंध हुकूमत तालीम जे लाइ मेरिट जी बुनियाद ते बहितर क़दम खयो आहे। 1 लख खां क़रीब PSCGS वेटिंग उस्तादनि खे ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि जेको क़ाबिले तारीफ़ अमल आहे। पर कुझु हंधनि ते DO जी गफ़लत सबबि कुझु हज़ार नौजवान मुतासिर थिया आहिनि। सीटुनि जे मौजूदु हुजण जे बावजूदि बि केतिरा ई अहल उम्मीदवार रहिजी विया आहिनि जेको इंतिहाई अफ़सोसनाक अमल आहे। उमेदु आहे त तालीम वारो वज़ीर सईद सरदार अली शाह फौरी तौर नोटिस वठी नौजवाननि सां इंसाफ़ कंदो। सिंध में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते IB पास PSCGS वेटिंग उस्तादनि जूं मीटिंगूं ऐं एहतजाज जारी आहिनि। अॼु कंबरे में अहम प्रेस कॉन्फ्रेंस बैदि असां पंहिंजे आईंदा लाइअमल जो बाज़ाब्ता तौर ऐलान कंदासीं। यादि रहे त 11 जनवरी ते बिलावल हाउस आॾो रखियल एहतजाज जमील अहमद सूमरे जे ख़ातिरदारी खां पोइ आरज़ी तौर मुलतवी कयो वियो आहे। बहरहाल PSCGS वेटिंग उस्तादनि वाज़िह कयूं था त संदन जिदोजहद ख़तमु न थी। सिर्फ़ु 11 जनवरी वारो जेको एहतजाज आहे बिलावल हाउस तरफ़ उहो मुलतवी कयो वियो। तहरीक मुकमल तौर जारी आहे। जमील अहमद सूमरे साहब आला अख्तियारनि सां राब्ते में आहे ऐं बिलावल भुट्टो आॾो पिणु असांजो मसइलो रखण जो यकीन ध्यानी करायो आहे जीअं मामिलो जल्द हल थी सघे। जेसिताईं बाज़ाब्ता तौर ऑफिशियल ऐलान या नोटिफिकेशन जारी नथो कयो वञे तेसिताईं असां पंहिंजी एहतजाजी जेको जिदोजहद आहे उन मां दस्तबरदार कोन थींदासीं। असांजा बुनियादी मुतालबात हिन रीति आहिनि। भर्ती वारो अमल 2 साल लाइ रखियो वियो पर इलेक्शन दौरान बंदिश सबबि तक़रीबन 1 साल ज़ाया थियो। बाद में 4 महीना ॾिना विया पर बाक़ी रहियल 6 महीना बहाल न कया विया आहिनि। असां मुतालबो था करियूं त इलेक्शन दौरान विञायल अरसो बहाल करे ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। पॉलिसी में तरमीम करे भर्तीअ जो दाइरो तालुके सतह बदिरां ज़िले या डिवीज़न सतह ते आंदो वञे। रहियल SN जारी कई वञे जीअं स्कूलनि में उस्तादनि जी खोट ख़तमु थी सघे। जेका ताज़ो सूरत हाल आहे DRC जेका रिवाइज़ थिए थी पई 2 ज़िलनि में उन मुताबिक़ मां तव्हांखे चवणु चाहियां थो पूरी सिंध सां मुखातिब आहियां ऐं ख़ासि करे जेका एजुकेशन डिपार्टमेंट सां। DRC रिवाइज़ टाइम पीरियड वधाइण खां बग़ैर नामुमकिन आहे। टाइम पीरियड वधाइण खां सवाइ नवां या हेठिन उम्मीदवारनि खे अपीयंस लाइ घुराइण कानूनी ऐं इख़लाक़ी तौर दुरुस्त न आहे। जेकॾहिं DRC रिवाइज़ करणी आहे त पहिरियां टाइम पीरियड वधायो वञे। HR डायरेक्टर तरफ़ां 4 महीननि जी अर्ली रिटायरमेंट बाबति नोटिफिकेशन जारी थियल आहे जॾहिं त अदालत जो हुकुम 6 महीननि जी अर्ली रिटायरमेंट वेटिंग वारनि खे ॾियण बाबति आहे। उन्हनि नोटिफिकेशन ऐं अदालती हुकुमनि ते मुकमल अमल दरामद लाइ टाइम पीरियड वधाइण लाज़मी आहे। असां इहो पिणु वाज़े करियूं था त अॻवाननि नवाब शबीर अहमद चांडियो ऐं नवाब सुल्तान अहमद चांडियो जे वञण खां पोइ हीउ ज़िलो कंबर शदालकोट इंतिज़ामी तौर कमज़ोर थी वियो आहे। समूरी सिंध समेत कंबर शदालकोट जी तालीम जो मयार ॾींहों ॾींहुं किरी रहियो आहे। स्कूल बंदि थी रहिया आहिनि ऐं उस्तादनि जी खोट वधी रही आहे जंहिंसां तालीमी निज़ाम सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। असां पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि खे अपील करियूं था सरदार नवाब खान चांडियो साहब, बुरहान खान चांडियो साहब, मीर आमिर अली मक्सी साहब ऐं नादिर अली मक्सी साहब खां तालीम वारे वज़ीर सां फिर राब्तो करे सरदार शाह सां मुलाक़ात ऐं असांजा जाइज़ मुतालबात मंज़ूर कराइनि जीअं ज़िलो कंबर शदाकोट समेत सॼी सिंध में तालीम जो निज़ाम बहाल थी सघे। इंशाअल्लाह जल्द असां सिंध सेक्रेटरी जे अंदरि तालीम वारे वज़ीर जे ऑफिस आॾो पुरअमन एहतजाज जो बाज़ाब्ता तौर सॾु ॾिनो वेंदो। असांजो एहतजाज मुकमल तौर पुरअमन कानूनी ऐं जमहूरी हदनि अंदरि हूंदो। जेसिताईं असांजा मुतालबात तस्लीम नथा कया वञे तेसिताईं जिदोजहद जारी रहंदी।